बाबा वॾा जे दिल में न कयो त हिकिड़ी ॻाल्हि चवांव। हाँ मां चओ। बाबा अवां फिलहाल ससीअ खे घर न मोकिलियो हा। छो मां? माण्हू खणी छा बि चवनि पर मूंखे नथो लॻे त ससी अहिड़ो को कमु कयो आहे। अम्मा भलियो सभु कुझु सम्झे थो, हुन जेको फ़ैसिलो कयो आहे न सो सही आहे। धीअ मां सम्झां थो त ससी मुंहिंजी धीउ आहे। मां मञां थो त ससी अहिड़ो कुदो कमु नथी करे सघे, पर जेसिताईं वञी ॻाल्हि अछी थिए तेसिताईं खेसि घर न छॾणु खपे। छो त हुनजे ईअं करण सां माण्हुनि खे पक थी वेंदी त वाकई ससी ईअं कयो आहे ऐं हुन पंहिंजे मुड़ुस खे ज़हर ॾिनो आहे जो हू घर छॾे वञी पी वटि वेठी आहे। पर बाबा हुनखे हुते खतरो आहे। छाजो खतरो आहे मां? जेकॾहिं उहो साफ़ आहे त हुनखे कुझु बि न थींदो। अदा पलिया धीअ राणी सही थी चवे, मता कावड़ में बहादुर को कदम खणी हुजे त। भाउ सुमन भला जे अहिड़ो कदम खणंदो त हिते बि त खणी सघे थो न। ख़ुदा हुनखे साईं ॾींदो। बाबा तव्हां ई हाशिम खे सम्झायो न त हू ससुई सां पंहिंजो रवैयो दुरुस्त रखे। हाशिम खे मां चवां थो। न अदा सुमर न, तूं हाशिम खे न सम्झाइजांइ, मां हुनजी तबियत खे सम्झां थो। बाबा जेकॾहिं हाशिम जो ससी सां इहो रवैयो रहियो न त मूंखे डपु आहे त किथे ससी कुझु करे न विझे, छो त ससी तमामु घणो परेशान हुई। धीअ तूं परेशान न थी, मां ससी खे बि सम्झाईंदुसि। बाबा तव्हां इहो छा था चओ? मां कीअं न परेशान थिया, मां बि हिकु औरत आहियां ऐं औरत जे दर्द खे चङी तरह ॼाणा थी। अम्मा अलाह सणाई कंदो, अधे पले चयो न त खेनि सम्झाईंदो। अम्मा ससी वरी हिनखे छो अची आई? सफ़ुरो करे बस करे, इन्हे में तुझी भी भलाई आ। हाँ भलाई वरी धूड़ आ। बहादुर ईंदो त उनखे कहिड़ो जवाब ॾींदुसि? इन्हे सां मां पाण ॻाल्हाईंदसि। असां हिते सूरन में हुजऊं, हीअ पई उते पीउ सां कचहरी करे। छो हाल ॿुध। अम्मा ससी तूं अची वई आहीं? जी मामा। ससी दी तुंहिंजे लाइ ख़ुशख़बरी आहे, बहादुर बि 2 ॾींहंनि में आज़ाद थियण वारो आहे। फ़ैसिलो थी वियो आहे। मामा जेकॾहिं तूं बहादुर जो मामू आहे न त मूंखे उहो माण्हू लही ॾे जे बहादुर जे माने ज़हर विधो। ससी बचा तूं रुगो दुआ कर बहादुर ख़ैरियत सां ॿाहिरि निकिरी अचे। बाक़ी इहो माण्हू खूह जे तरे में बि हूंदो न उतां केले कढींदोसांसि, कोन छॾींदोसांसि। मूं कहिड़ो ॾोह कयो जो सॼो इल्ज़ाम मूं ते लॻो? ईअं त बहादुर जी दिलि में मूं लाइ अञा नफ़रत पैदा थी वेंदी। ॾिठी न, पाण अखियुनि सां ॾिठी न। ही तूं पंहिंजे लाइ बि वेल कयो ऐं असांजे लाइ बि। घर में त तूं ऐं असां आहियूं न। चाहे बि इहो कमु कयो हाजी, सुठो त कोन कयो न। हाँ बहादुर जे त मौत जो सामान गॾु कयो वियो न। बसरा तूं ॻाल्हि खे सम्झी छो नथी? सुभाणे बहादुर अची वियो त हुनखे कहिड़ो जवाबु ॾींदासीं? मां छो ड्रिजां? छाजे लाइ ड्रिजां? हाँ मां कॾहिं इहो कमु कयो ई नाहे त पोइ छो ड्रिजां? भली पई नांग वारियूं पुछड़ियूं हणे मूंखे को फ़र्क़ु कोन थो पवे। हाजी शरीफ खान माया पखार जंहिंमहिल न ॾिठो में त हाणे मामलो हथ न मुंहुं थो वञे पियो, गड़बड़ थी वियो आहे। मां पंहिंजा टपड़ वेड़े वञी घर निकिरंदसि। हा बसरा जहिड़ी कचे तहिड़ी पकी मोटा फ़क़ीर फिरंदा था वतन पिया। पोइ वतंदे लहंदो लोड़ींदो तूं। सर तुंहिंजे करे मूं ज़हर टुक भरियो आहे, न त इन्हनि ते
मुंहिंजी अखी खां न ॿुधंदी आहे पुट। बाबा साईं, मूं तव्हांखे झलियो हुयो त इहो ज़हर ॾिठो को तव्हां न भरियो, सुभाणे माण्हू असां ते खिलंदा। छा कयां पुट, ॿी दफ़ा वार कान बची, न त न बने छा, हुन साह न कढां। पुट हुननि जा लफ़्ज़ ॿुधी मुंहिंजे पुट ते टिंडनी थी चढ़नि। बाबा साईं, पोइ छा तइ करे आए? मूंखे विकिणी आहे या मुंहिंजो कंधु हेठि करे आहे? ऐं असां ते कहिड़ी बीठियूं जो तव्हां क़बूल कयो? न सर, अॼु ते मूं कंधु झुकायो आहे, अॼु तुंहिंजो कंधु झुकाईंदुसि। 4 लख ॾंड पियो अथनि जेको तोखे गोलुनि हणण जो। ऐं तो जेके लफ़्ज़ ॻाल्हाया न, बहादुर सां रन गॾु हुई न, उन्हनि जो वज़न घणो पइजी वियो। बाबा, मां को कूड़ चयो हुमांसि छा? नंग हूंदा, तो वटि नंग हुजे त ख़बर पवई न। ईअं को तोखे चवे न त बाबा, कंहिंमें अहिड़ी ताक़त जो चनेसर खे अहिड़ा लफ़्ज़ चवे? तो त चया न, पोइ वात छो थो वणे? बाबा, छो न हणा वात? ॿाहिरि ॾाॾर था कंदा वतन, पोइ ते पुठ वराए ॾिठी थो, तलाक वरतल घर में विहारे वेठा आहिनि। सच चओ त बुछां थी वठे। तूं जो करो जो अची तो परान घरनि में केरियूं चिलाईंदो। बाबा साईं, हाणे टांडा ॾींदोसान, टांडा। ओए जेके चारा न बचा, छो त चनेसर जी चाल चङनि भलनि जूं आयूं पताल। हाणे मौजनि बि कढी वियो अथई पुट, हाणे चोनू पाणी बंदि थी वियो अथई। बाबा साईं, जेकर मुजन इहे कंदो न, मुल्क मौला जो खुटो न आहे। किथे न किथे ठियो ठाहे वेही रहंदासीं। सुभाणे ताईं कागज़ ठही वेंदा, तूं ॿाहिरि निकिर अचु, पोइ फ़ैसिलो कोन को ठाहे वठंदासीं। हलिया, हाणे थोरो घुमाई, हलिया अचु। बेबी, बसरा घर में न आहे न, त घर में मज़ो ई न आहे। मां जो आहियां, नज़र नथी अचां छा? कटे सटे हिसाब तो कयां, पाछी वञी बुढ़ी थी बचे। कहिड़े निसाबनि में लॻो पियो आहीं? मां त इन कोशिश में आहियां तने कबूतर खे पढ़ायां। घटि में घटि मूंखे ज़ोर त पई ॾींदी न। छाखे ज़ोर ॾींदई? ॼंगू त अथई कोन, ख़बर न आहे त हली कीअं थी। अड़े ॾे, पाण खे कॾहिं ॾिठो अथई हली तो या फुल थोड़ी बदका? चंड ॾिसणी वारनि कमेटी ॿुधायो त तूं धरती ते थी घुमी। साबित दूरबीनी में ॾिठो हुयो, तॾहिं मूं तोसां शादी कई। न त छा मुंहिंजा माइट तोॾे मेड़ खणी आया छा? मेड़ त मां खणी ईंदोसांव, छाजे करे जो मां छोरो छिनो थी वियो आहियां। मुंहिंजी भेण बसरा खे घरां कढी छॾियो अथव। तव्हां पाण में ॿई सलाह करे। कबूतरा, मां तुंहिंजे रिश्ते कराइण जे चक्कर में अॼुकल्ह खबरदार जो अहिड़ो कमु कयो अथई। पाण न पाले वरी कुत्ता धारे, तूं रुगो ख़र्च वधाइण जे चक्कर में। कबूतरा, ही माण्हू त आहे पट सठ ते, तूं वञी का चरिया नौकरी करे पंहिंजो घर वसाए। ही घर वसाईंदो, ही त घर फिटाईंदो थो ते ॿियनि जा। हाणे मां शरीफ़ थी वियो आहियां त पोइ वञी हाजी शरीफ़ सां जोड़णो। हिते छाजे लाइ थो अची? हिते मुंहिंजी और पुरियल आहे, ॿियो वरी मुंहिंजी दिलि फाथल आहे। ऐं उन खां पोइ जेको खॾो आहे हिते मुंहिंजा कलाम पुरियल आहिनि। उहे कलाम मूंखे यादि था अचनि, तव्हां ॿई ॿुधो। अॼु ॿियो ॾींहुं थियो आहे, मुंहिंजो वात पचो पियो आहे। दी त अॼु तुंहिंजी दिलि खे मां हाणे जो हाणे थो आज़ाद कयां। बिला कीर जा बेरी पी काॾे में पी त छो कलाम न वड़ियो छा? भॼी वियो, न त हिकु ॾंडे खां पूरो करे छॾियां असां। असल में मूंखे अव्हां सां कुझु ॻाल्हाइणो आहे। हा बाबा साईं, हाणे हुकुम कयो। नौंग या त थीजे मुड़ुस माण्हू पाण, या वरी मुड़ुस माण्हू जे कुल्हे ते लॻिजे। बाबा, मूं अव्हांजो मतिलबु कोन सम्झो। ॾिस लौंग, तव्हां ज़मीन ते विया हुयो ऐं मूंखे इतला ई कोन ॾिनो। अरे सर, मां त अॻे ई लुंग खे मना कई हुई त वञी थी न वञे।
केड़े कम जी साईं बनी जेका असां जी दुश्मन थे। नरेशम न इनमें जमीन जो कड़ो दो जमीन तो असांजे पेट गुदर जो वसीलो आहे, असांजी सग आहे। असां पंहिंजो हक़ छो छॾियूं? मसइलो इहो आहे त असां पंहिंजो हक़ छिनी वठूं। बाबा साईं असां भाड़िया थी कोन भगायूं। न मुंहिंजो फ़ैसिलो आहे त अॼु खां पोइ रेशम पंहिंजी ज़मीन पाण संभाले। मां? हा हा, तव्हां सां गॾु मुंहिंजा माण्हू हूंदा ऐं मूंखे यकीन आहे त तव्हां इहो सभु कुझु करे ॾेखारींदव त हिकु औरत बि मर्द वांगुरु सभु कुझु करे सघे ऐं पंहिंजी हिफ़ाज़त सां गॾु पंहिंजी शयुनि जी हिफ़ाज़त बि करे सघे थी। बाबा साईं इहो त तमामु सुठो। हूं बि ज़मीन आहे रेशम जी, मां रेशम जो भरजलो थींदुसि। बाबा को मसइलो ई कोन्हे को, मां वेठो आहियां। तव्हांखे सुभाणे ज़मीन संभालनी आहे, आरे नारनि सां मिलणो आहे ऐं ज़मीन खे बाक़ाइदा सार संभाल सां घेरणो आहे। ठीकु आहे? मां हाणे हलां थो। महिरबानी। राणी ससी के केर वठण आयो हो? माई बसरा। माई बसरा छा चयो? ससी के चई त पंहिंजे घर हल ऐं भाभे वॾे बि चयसि त उहो तुंहिंजो घर आहे, हली वञ तूं भली। ओए ससी छा चयो? हाशिम जे कावड़ न करी त हिकिड़ी ॻाल्हि चवां। हा हा चओ। हाशिम ससी अदा बहादुर के ज़हर नथी ॾेई सघे। इहो त अधो पलियो बि मञण लाइ तयार कोन्हे। तोणे जो ज़हर उन पाण खाधो आहे। हाशिम तोड़े मां ससीअ जे एतिरो वेझो न आहियां, पर हुनजी कावड़ ऐं चढ़ मां लॻे थो। मूंखे नथो लॻे त को हुन अदा बहादुर जी मानी में ज़हर मिलायो हुजे। तुंहिंजे मथां वही लथो हो या तूं उते मौजूद हुईं जो तोखे ख़बर पइजी वई त ससीअ ज़हर न आहे मिलायो? हाँ? पर हाशिम तू मूं ते एॾी कावड़ छो थो करे? कावड़ तो ते इन करे तो क्या जो तू ससीअ जी वकालत थी करी। वो मूं त बस माण्हू असांखे साम्हूं न पर पुट बुझा था ॾियनि त ये कहिड़ी औरत आहे जंहिं पंहिंजे मुड़ुस खे ज़हर ॾिनो आहे। असां ॿाहिरि कंध खणी हलण जहिड़ा न रहिया आहियूं। छा तूं हिन में ख़ुशि आहीं त असां मर्द पाण में विड़ी ढींगो ढेर थी वञूं ऐं तव्हां आज़ादीअ सां वतो घुमंदियूं फिरंदियूं? जवाब छो नथी ॾी? तोखे जवाब ॾियण लाइ चयो, पाणी भरण लाइ न। तव्हां ई ससीअ खे मथे ते चाढ़े छॾियो आहे। हाणे तूं ई ॿुधा त मां कहिड़ो मुंहुं खणी बहादुर खे आज़ाद थियण ते मुबारक ॾियण वञा? ख़ुदा जे वास्ते, अल्लाह जे वास्ते, जेकॾहिं तव्हांखे पंहिंजी इज़त जो ख्याल न आहे, घटि में घटि ॿिए जी इज़त जो ख्याल कयो। ईअं असांजा पटका धूड़ न कयो। जानू एडी भी कावड़ सही ना है। हानी मुंह के ठीक कर, सुभाणे तुझो यार आजाद थियण वारो आ। अज सच पुछी त मुल्क वेहण का त छा पर रहण लाइ भी मुश्किल थी वियो आहे। माण्हू असां ते भी शक करण लॻा न। वरी छा थियो? हाशिम ऐं साईं दाद यार छा जो शक था कन? बस इन ॻाल्हि तां त हाजी शरीफ सां तुंहिंजा वॾा जोड़न फैसले में उन सां गॾु आहे। असां त करे हाशिम वारनि ते शक कोन कयो आहे। हाशिम पाण जेल मां अकेलो आज़ाद थी आयो। मुंहिंजो बहादुर बचो अञा अंदर, ऐं जीअं आज़ाद थी आयो आहे
उन ॾींहं खां वठी अॼु ॾींहं ताणी जेल मुलाक़ात ते कोन वियो अथसि। रहंदो पंहिंजे भाउ खे मोकिले मुंहिंजे भाणजे खे ज़हर ॾियण जी कोशिश कयईं। मसलो त इहो आहे न, सभु कुझु पाण कनि वरी लांग असां ते वराई। जानू ही अंदर रधो पियो आहे ही अंदर, पर मां सिर्फ़ हुन यार जे करे चुप आहियां। वरी बहादुर बचो चवे हा त मूंखां त पुछा करी हा। जानू तोखे त ख़बर आहे बहादुर बचे मूंखे कंहिं धार। इहे रनुनि जे चवण ते हलंदा त पोइ मुंहं फिका थींदा या न? तो ई मूंखे बहादुर खान जो न्यापो ॾिनो न त तव्हां ॿई गॾिजी वञिजो। हुननि जो चवण आहे त ज़हर ससीअ न ॾिनो आहे। मालिक अचे न त पोइ पुछी वठिजांइसि। ज़हर बोड़ में हो छा? त मलाइक मथों आया आसमान ते, हाणे हेठि लही आया, अची बोड़ में ज़हर मिलाया। अरे चरिया देगड़ी में हुजे या बोड़ में हुजे या मानीअ में हुजे, तैयार करण वारी त या ससु ई आहे न। बस यार बहादुर ॿाहिरि अचे त को दिलनि जो मेर धोपे, बाक़ी ॻाल्हि गरी आहे। मूंखे छा थी? शुक्र थियो जो वातों का काड़ी ॻाल्हि कान निकिती। कमदार न को फैसलो मनी वठो सोडा आखिर छा तय थियो? तय इहो थियो त लफ़्ज़नि ॻाल्हाइण जो ॾंड, कमदार नबू वारनि ते 3 लख रुपया ऐं चनेसर खे गोलियूं हणण जो ॾंड 4 लख। उन्हनि मां 3 लख कटे बाक़ी 1 लख तोखे ॾियणो पवंदो। हाशिम फैसले में हुयो? हा बहादुर, हाशिम हो। हाशिम खे मूं घुरायो। मुंहिंजे पारां कंहिं ॻाल्हायो? तुंहिंजे तरफ़ां हाजी शरीफ़ ॻाल्हायो, जंहिंखे इजाज़त हाशिम पाण ॾिनी। त हाजी शरीफ़ बहादुर जो मामू आहे, हुनजो वॾो आहे। चइबो त हाशिम पाण खे मसइले खां धार रखियो। ॾिस बहादुर, हाशिम फैसले में इन लाइ अॻियां न आयो त हुनखे तुंहिंजे तरफ़ां इजाज़त न हुई। त वॾो थी फैसले में हू अॻियां वेही जेको हुनखे ॾुखो ऐं हूअं बि ताज़ो इहो पल्ले वारो वाक़ियो थियल हो। सोडा इहो वाक़ियो बि मुंहिंजी तरफ़ खां पेश न आयो। हाशिम तां आज़ाद थियण खां पोइ हिकु चक्कर बि लड़ी पुछण न आयो त बहादुर कीअं आहे। इन जो जवाब मूं वटि आहे। पोइ इन करे तो वटि न आयो त जेसीं ताईं बहादुर ॿाहिरि नथो अचे तेसीं ताईं खेसि कहिड़ा दिलासा कहिड़ा आसरा ॾियां। इन करे मूंसां ऐं रईस काबू खान सां हर वक़्तु राब्ते में कुझु बि थिए कीअं बि करे बहादुर खे ॿाहिरि कढिजे। यार सोडा भर न खण, तव्हांजा मुंहिंजे मथां एहसान आहिनि, अजायो पंहिंजो एहसान न विञाए। बहादुर मां तोखे इहो ॿुधाए छॾियां त रईस काबू खान जो तुंहिंजे मथां बराबरि एहसान आहे, पर हुनजी वजह बि हाशिम आहे। ॿिए कंहिं बि तुंहिंजी मदद न आहे, भले उहो तुंहिंजो मामो हाजी शरीफ़ छो न हुजे। इहो बि त तुंहिंजे वातां थो ॿुधां। त पोइ हिन वात मां अॼु इहा ॻाल्हि बि ॿुधी छॾ, तकड़ न कजांइ मता उबराइब में को ग़लति क़दम खणी। बहादुर भाउ तव्हांजा नंग असांजा नंग आहिनि। हाशिम जी भाइटी माना असांजी भाइटी। बहादुर मां तोखे सख़्तीअ सां मना थो कयां, जेकॾहिं तोखे पक थी वञे त इहो ज़हर तुंहिंजे लाइ घरां आयो त पोइ असां तोखे मना न कंदासीं। ॻाल्हि त वॾी करे वियो आहीं सोडा। अमड़ चाहे ठाहे या चाहे छा? न मासी, हिनखे छॾ, तूं मूंखे ॾे, मां थी रखी चा। अम्मा तूं साइण मां बानी, हे कम मूंखे थो जुगाए, तूं कीअं कंदीअ? मासी मूंखे सुठो नथो लॻे, तूं मुंहिंजी माउ जी उमिरि जी आहीं ऐं तूं वॾी आहीं। तूं कमु करी ऐं मां वेठी हुजां? न मासी, तूं ग़रीब आहीं त छा मां वरी अमीर आहियां? मां बि त ग़रीब घर जी आहियां न। छा बस्ती मुंहिंजी अमड़, सची माउ जी धीउ आहे, घटि में घटि एहसास त अथई। मासी औरत औरत जो एहसास न कंदी त ॿियो केरु कंदो? सड़ी अमड़, हाय हरी आहिनि के चङा माण्हू जिन जे लाइ जहान हले थो पियो। बानीअ ते एॾो रहम
जे मां कीअरी हुजे सा त उन जूं केॾियूं न ख़िदमतूं करे हा। बस रब्बा मालिक। मासी इहे छा थी ॾिसे? अमड़ जे दिल जी ॻाल्हि पुछे थी त तोसां तुंहिंजे नसीब न रहायो आहे। हुआ बि अमड़ जेको दिल जो साफ़ माण्हू हूंदो आहे उन जे लाइ तकलीफ़ूं हूंदियूं आहिनि। मासी वरी भी शाबस हुजे जो तुंहिंजी ज़बान मां मुंहिंजे लाइ अहिड़ा लफ़्ज़ निकिता जिथे मुड़स खे एतबार न हुजे ऐं पीउ बुढे तरह जो शिकार हुजे ऐं चाचो मुंहुं ॾिसण लाइ तयार न हुजे। ते कंहिं औरत जो एहसास वारो जुमिलो जीअण जे लाइ उत्साहींदो आहे। ओ अमड़े इन्हे औरतुनि जा घर बर्बाद कया आहिनि। ॾोह मिड़ई क़िस्मत जो। मारे ॾिस मुंहिंजी मां छा पेको आहे, छा मुंहिंजी पहाज वरी मथां आणे मुंहिंजे मथां पहाज करे वेहारी अथई। अमड़ मूंखे तूं ॿुधाए त पेको मूंखां वधीक आहे। इहा जेका ॾेखारजे ई कोन थी ज़मीन सां थी घसी हले, इहा बि मूं जहिड़ीअ जी पहाज आहे। बसड़े मुक़दर। मासी जेकॾहिं औरत ई औरत जी सॼण हुजे त ही मसला ई पैदा न थियनि। ससुई ओ बि अमड़ मूंखे रोआरे ॾिठो न। मां हिकिड़ी ॻाल्हि चवां मासी, जेकॾहिं मां तुंहिंजी धीउ हुजां ऐं मां तोखे चवां त मां बहादुर खे ज़हर नाहे ॾिनो त छा तूं एतबार न करे हा? मुंहिंजी अमड़े तूं ज़हर छो ॾींदी आहे? इहा दिलि सां तो लॻे ई कोन थी पई। पर पोइ मिड़ई माण्हुनि भॻे काठ भॼी पवंदा आहिनि। जेसीं ताईं सच सच थिए तेसीं ताईं कूड़ कंद वठी वेंदो आहे। रखवाला ते मासी तूं मुंहिंजी हिकिड़ी मदद कंदीअ? चओ मुंहिंजी अमड़ चओ। अॼु जेको चवणो अथई बसरा खे चओ। चए न सिसीअ जी रत घुरजई बसरा इनकार न कंदई। पर हड़ी अमड़ वक़्तु आहे मता बसरा जो बिगुल फिरी वञे ऐं पोइ इनकार करे विधा। तंहिंजे करे हाणे जेको हुकुम करणो थी कर। मासी असांजे घर जे ॿाहिरां जेको दुकान वारो आहे तूं उन खां मालूम करे ॾींदीअ त उन खां ज़हर कीअं वरितो आहे? अमड़ इहो दुकान वारो कीअं ॿुधाईंदो? कुझु त सियाणप कर। मासी मतां बि ॿुधाए वठे। खेसि लटो लाइ पेरनि ते रखे त हिक न्याणीअ जी ज़िंदगीअ जो सवाल आहे। मतां हुनजो दिमाग़ खुली पवे। खुदा करे त सच ॻाल्हाए वठे, ॿुधाए सभु कुझु। मासी मतां हुन दुकानदार जे ॿुधाइण जे करे मूं तां इहो दाग धोपिजी पवे। ठीकु आहे अमड़ मां कोशिश कयां थी पई। तूं दिलगीर न थियो। हाणे इन बहादुर खे मां सिधियूं ॿुधाईंदसि त ससुईअ जो ॾोह कोन्हे। कंडन जी